बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइन। जैकबाबाद में थैलीसीमिया सेंटर गुज़िरियल 5 महीननि खां बंदि। 500 मरीज़ ॿारनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻनि। मरीज़ ॿारनि जे वारिसनि जो सेंटर ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो, नारेबाज़ी। मरीज़ ॿारनि जे वारिसनि मोहम्मद मिठल सूमरो, सजाद अहमद कटबार, दुर मोहम्मद पयार ऐं ॿियनि दाहींदे चयो त सिंध सरकार पारां हुसैनी ब्लड बैंक खे गुज़िरियल 5 महीननि खां बजट न मिलण सबबि सेंटर बंदि आहे, जंहिं सबबि असांजे मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि। हुननि चयो त कुझु ॾींहं अॻु मोहम्मद अली कोराई जा थैलेसीमिया जा मरीज़ ॿार रत न मिलण करे फौत थी विया, जंहिं सदमे में हू पाण बि फौत थी वियो। उन्हनि चयो त असां केतिरा ई भेरा एहतिजाज करे चुका आहियूं, पर सिंध सरकार ऐं ज़िले इंतिज़ामिया जे कन ते जूं बि नथी चुरे। हुननि मुतालबो कंदे चयो त बिना देर बजट मुहैया करे असांजे मासूम ॿारनि जूं हयातियूं बचायूं वञनि। ॿिए पासे हुसैनी सेंटर जे अमलदारनि जो चवणु हो त असां वटि हिन वक़्तु 350 रजिस्टर्ड ऐं 150 गैर रजिस्टर्ड मरीज़ ॿारड़ा आहिनि, जंहिंजो तादाद 500 आहे, जंहिंखे हुसैनी ब्लड बैंक पारां सिंध सरकार जी सहकार सां रत जो अतियो मुहैया कयो वेंदो आहे। हुकूमत गुज़िरियल 5 महीननि खां पंहिंजे हिसे जी बजट बंदि करे छॾी आहे, मजबूरन सेंटर बंदि कयो आहे। जैकबाबाद में यंग डॉक्टर्स एसोसिएशन पारां सिविल अस्पताल जे 91 डॉक्टर्स खे गैर कानूनी तौर जिम्स में मुक़रर करण ख़िलाफ़ अॼु 3 ॾींहं में सिविल अस्पताल जी ओपीडी में 1 कलाक जी टोकन हड़ताल करे ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी डॉक्टर अब्दुल गफ़ार रिंद, डॉक्टर हसन रज़ा खोसो, डॉक्टर अब्दुल रशीद अंसारी, डॉक्टर तुफ़ैल अहमद खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में एमएसजी ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिविल अस्पताल जा केतिरा ई डॉक्टर अॻु बि जिम्स समेत ॿियनि सिहत मर्कज़नि में मुक़रर थियल आहिनि। एमरजेंसी वार्ड बि सिविल में आहे। जिम्स अस्पताल हिकु बेसिक हेल्थ सेंटर तौर कमु करे रहियो आहे। उते डॉक्टर मुक़रर करण सिविल अस्पताल खे हथ वठी तबाह करण आहे। बिना देर सिविल अस्पताल जा समूरा डॉक्टर वापसि कया वञनि, न त ॿी सूरत में एहतिजाज वसी कयो वेंदो। चुल्ह में मिठे पाणी जी स्कीम में थियल करप्शन ऐं पाणी स्कीम मुकम्मल न थियण ख़िलाफ़ जिद्दोजहद एक्शन कमेटी पारां प्रेस क्लब अॻियां अलामती बुख हड़ताल। चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। जिद्दोजहद एक्शन कमेटी जे अॻवाननि कामरेड सरवान लाशारी, अली हसन भट्टी, अकबर अली महर, सिकंदर कंडरानी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल 4 महीननि खां मिठे पाणी जी स्कीम में थियल करप्शन जी जांच करण लाइ एहतिजाज कयूं पिया, पर हितां जे चूंडियल नुमाइंदनि को बि नोटिस नाहे वरितो। जैकबाबाद में 5 महीना अॻु मुबैना फाहो खाई आपघात कंदड़ नौजवान दानिश मसीह जी अमड़ फौजिया जो ॿारनि अलीशा ऐं एरिक समेत एहतिजाज। चर्च जे पादरी ऐं सिहत खाते जे मुलाज़िम ते क़त्ल करण जो इल्ज़ाम, केस दाख़िल करण जो मुतालबो। इंसाफ़ न मिलण ते आपघात जो चिताव। पादरी शाहरुख मसीह ऐं सिहत खाते जे मुलाज़िम असलम गिल मुंहिंजे पुट खे नशे जूं इंजेक्शन हणी उनखे डिप्रेशन में मुब्तला कयो, जंहिं बाद उनजो फाहो खाधल लाश मिलियो। नौजवान जी अमड़ जी फरियाद। जैकबाबाद जे ॻोठ ग़ुलाम माछी जे रहवासी डॉक्टर शौकत अली शेख घरवारी माई बशीरा ऐं पुट कामरान अली शेख सां गॾिजी प्रेस क्लब पहुची दाहींदे चयो त असांजे घर ते शिया अॻवान बंदे अली जाफ़री कब्ज़ो करणु चाहे थो ऐं ज़बरदस्ती इमाम बारगाह बणाइण लाइ राति जे वक़्तु हुसैनी इमाम बारगाह जो बोर्ड लॻायो वियो, जेको हटाइण ते बंदे अली जे माण्हुनि अयाज़ शेख, जमील मंझू, पुनल शेख समेत ॿियनि असां मथां तशद्दुद कयो आहे। बंदे अली खां असांखे ख़तरो आहे, तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। होॾां बंदे अली जाफ़री राब्तो करण ते ॿुधायो त डॉक्टर शौकत शेख जो पंहिंजे चाचनि सां मसइलो आहे। इन जॻह ते इमाम बारगाह क़ाइमु हो, जंहिंजो फ़ैसिलो 8 महीना अॻु कयो वियो आहे। आऊं कब्ज़ागीर न आहियां जो ॿियनि जे घरनि ते कब्ज़ो कंदुसि। खैरपुर वेझो कोट ॾिजी थाणे जी हद ॻोठ राजपारी में मुड़ुस शौकत शाह पंहिंजी 22 वरनि जी नौजवान ज़ाल रेहाना खे पिस्टल जा फायर करे क़त्ल करे छॾियो। इत्तला ते पुलिस पहुची जवाबदार खे पिस्टल समेत गिरफ़्तार करे वरितो। लाश खे सरकारी तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ कोट ॾिजी तालका अस्पताल पहुचायो ऐं कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद वारिसनि हवाले करे छॾियो। जवाबदार मथां क़त्ल केस दाख़िल। पुलिस मूजिबि जवाबदार घरू अणबण तां ज़ाल खे गोली हणी क़त्ल करण जो एतराफ़ कयो आहे। रानीपुर भेलार मार्केट में नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ। पुलिस वाक़े वारे हंध पहुची लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतकिल करे छॾियो। फौती जी सुञाणप 38 वरनि जे ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे नाले सां थी आहे। फौती नौजवान जे वारिसनि मूजिबि असांजी कंहिं सां बि का दुश्मनी न आहे, ख़बर न आहे कंहिं असां सां अहिड़ो ज़ुल्म कयो आहे। मधेजी जे ॻोठ जागीर शेख में चोरनि पारां मेहूं काहिण दौरान भाॻिया सुजाग थी पिया। फायरिंग जी ॾे वठि हिकु चोर मारिजी वियो, ॿिया फ़रार थियण में कामयाब। अणसुञातल हथियारबंद चोरनि इमाम बख्श मस्तोई जे घर में दाख़िल थी मेहूं काहिण जी कोशिश कई, जंहिं दौरान घरधणी सुजाग थी पिया त चोरनि भाॻियुनि मथां फायरिंग करे ॾिनी ऐं फायरिंग जी ॾे वठि में हिकु चोर मारिजी वियो। इत्तला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी तालका अस्पताल पहुचायो, जॾहिं त मारिजी वियल चोर जी सुञाणप न थी सघी आहे। पुलिस मूजिबि लाश खे तालका अस्पताल खणाए आया आहियूं, वधीक जांच बि करे रहिया आहियूं।
गौसपुर वेझो गढ़ी लाड़ो वारे इलाइक़े में चकवासी ब रिक्शा ड्राइवर हुबदार अली ऐं मुनीर अहमद पहोड़ हथियारबंदन हथां मुबैना तौर अगवा। अणसुञातल हथियारबंदन रिक्शा ड्राइवर्स के दोखे सां सॾाए अगवा करे वरितो। रिक्शा ड्राइवर मुनीर अहमद पहोड़ वज वठी फरार थी गौसपुर पुलिस वटि पहुतो, जंहिं बाद पुलिस नौजवान हुबदार अली पहोड़ जी बाज़ियाबी लाइ कच्चे वारे इलाइक़े में सर्च ऑपरेशन शुरू करे ॾिनो आहे, जंहिंमें ज़िले कश्मीर जे मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस नफ़री DSP कंदकोट जी अॻवानी में कच्चे जे इलाइक़े में सर्च ऑपरेशन करे रही आहे। शिकारपुर मधेजी बस स्टैंड भरसां ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल में आमो साम्हूं टक्कर जे नतीजे में नौजवान फौत, ड्राइवर ट्रैक्टर समेत फरार थी वियो। फौती नौजवान जी सुञाणप मधेजी जे ईदगाह मोहल्ले वासी नौजवान तसनीफ़ अहमद मीरानी जे नाले सां थी आहे। पुलिस मूजिब मुख़्तलिफ़ रोडनि ते नाकाबंदी करे ट्रैक्टर ड्राइवर जी तलाश शुरू करे छॾी आहे, जॾहिं त नौजवान जे फौत थियण जी इतला मिलण बाद वारिसनि में कोहराम मची वियो। घारो वाटर बोर्ड जी नाअहली, कराची के सप्लाई कंदड़ वाटर फिल्ट्रेशन प्लांट जो पानी ज़ाया थियण लॻो, रोड तलाउ जो ॾेख ॾियण लॻो, इलाइक़े वासी सख़्त ॾुखियानि खे मुंहुं ॾियण लॻा। हिकु पासे वाटर बोर्ड घारो पारां आम शहरनि खे पानी भरण लाइ रोकियो वियो त ॿिए पासे केतिराई गैलन पानी ज़ाया थियण सां गॾोगॾु रोड खे बि तबाह करे रहियो आहे। घारो वासियुनि वाटर बोर्ड इख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो करे छॾियो। डेप्यूटी कमिश्नर खैरपुर जो ठरी मीरवाह रूरल हेल्थ सेंटर जो दौरो, पोलियो मुहिम जो जाइज़ो वरितो। डेप्यूटी कमिश्नर अहमद अली कुरैशी ठरी मीरवाह अस्पताल जे दौरे दौरान पोलियो मुहिम जो जाइज़ो वठण बाद नई तामीर थींदड़ इमारत जो भी दौरो कयो। इन मौक़े ते DC खैरपुर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त अस्पताल में दवाउनि जी खोट समेत डॉक्टर्स जी भी खोट आहे। अस्पताल जी बहितरी लाइ समूरी खोट के जल्द मुकम्मल कंदासीं। कंदकोट अदालत जे हुकुम ते सेप्को जा 3 मुलाज़िम गिरफ़्तार। शहरी अब्दुल हमीद चाचड़ जी दरख़्वास्त से सिविल जज मोहम्मद अज़ीम सोलंकी पारां सेप्को मुलाज़िमनि जी गिरफ़्तारी जे हुकुम ते पुलिस 3 मुलाज़िमनि हाकिम अली ॾाहाणी, रशीद शाह ऐं सारंग बाजकानी खे गिरफ़्तार करे वरितो। शहरियुनि पारां 2 महीना अॻु संदनि ख़िलाफ़ मौतमार धमकियूं ॾियण बाबति दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई। घारो वेझो सुल्तानाबाद जे इलाइक़े में क़ाइम दरगाह मुर्शिद मीरान शाह सदरुद्दीन जीलानी बुनियादी सहूलतुनि खां महरूम। रोड न हुअण सबबि दरगाह ईंदड़ ज़ाइरीन सख़्त ॾुखियाइनि खे मुंहुं ॾियण लॻा। बरसाति जे मौसम में दरगाह ऐं भरपासे में पाणी जो बीहजी वञणु मामूल बणे। इलाइक़े वासियुनि ऐं मुरीदनि दरगाह वारे इलाइक़े में बुनियादी सहूलतूं फ़राहम करण जी अपील कई आहे। ऐं बहादुरपुर में 2 साल गुज़रण बावजूद भी ड्रेनेज स्कीम जो कम मुकम्मल न थी सघियो। इलाइक़े वासियुनि जो एहतजाज, ड्रेनेज स्कीम के जल्द मुकम्मल करण जो मुतालबो। थी हुई तव्हांजूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां